पंहिंजा वेरी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी प्री प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप साहिब पंहिंजा वेरी जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनी खे दिलचस्प थियण वारा आहिनि। छो त ड्रामो हिकु ज़बरदस्त बहितरीनु मोड़ ते पहुतो आहे। हाणे हसीना बेगम तव्हां ॾिसो न, जाबर खे धमकियूं ॾिए थी बार बार क़ासिम खे मारण जूं, उनजे लाश मोकिलण जूं, ऐं हसीना खे पंहिंजे मथां फ़ख़्रु आहे। ऐं हसीना जे घर में सोरठ उन हसीना खे बार बार ज़लीलो ख्वार करे थी ऐं इहे ॻाल्हियूं बि करे थी त हीअं थींदो हूअं थींदो फलाण थींदो। अहिड़े हिसाब सां हसीना बि पंहिंजा ते परेशान लॻी पई आहे। हसीना खे थोरो घणो मवालनि ते फ़ख़्रु आहे, पर इहे मवाली जेको आहे हिन खे चैन सां जेको आहे फ़िलहालु जीअण कोन ॾींदा। अचण वारे एपिसोडनि में तव्हां ॾिठो सावल जेको आहे उहो रुंडे खे वरी ज़लीलो ख्वार करे थो। थोरी बि तुंहिंजी का ग़लती मुंहिंजे अॻियां ज़ाहिर थी मुंहिंजे भाउ जे क़त्ल में, त पोइ मां तव्हांखे कोन छॾींदुसि ऐं किथे बि तव्हांजो थोरो घणो ॾोह साबित थियो। इन जो मक़सदु इहो आहे त सावल खे पको पंहिंजे सौट जे मथां अञा शक न आहे, उन खे ॿियनि दुश्मन ते बि शक आहे। छो त उनखे चाकर ख़ान चयो तूं थोरो घणो सबिर कर, तकड़ि न कजां। वीडियो पको पंहिंजी पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त। अगरि अपडेट सुठी लॻी लाइक शेयर ज़रूरु कंदा। उदासी टीवी सब्सक्राइबर